मक्तल जे बारे में दोस्तों जेको नओं ड्रामा सीरियल आहे इंतहाई मज़ेदार ड्रामो आहे। पहिरीं क़िस्त तव्हां ॾिठी इंतहाई मज़ो ॾिनो हूंदो तव्हांखे। हींअर असां ॿिए नंबर क़िस्त जी जेको आहे सो रिएक्शन तव्हांखे इन वीडियो में ॾींदासीं। ऐं उन खां अलावा नेक्स्ट एपिसोड में छा थींदो दोस्तों, मक्तल ड्रामा सीरियल गैरत जे नाले ते ठहियलु आहे। उन खां अलावा हिकिड़ी छोकिरी ऐं हिकिड़े छोकिरे ते जेको आहे सो सॼो ड्रामो ठाहियो वियो आहे। ऐं इंतहाई जेके ईंदड़ क़िस्त आहिनि उहे त इंतहाई सुठा पिया लॻनि, लेकिन आईंदे हली बि अॻिते क़िस्त जेके ईंदा उहे बि इंतहाई मज़ेदार क़िस्त ईंदा। ऐं तव्हां ॾिसंदव त तव्हांखे इंतहाई मज़ो ॾींदा दोस्तों। त अॼोके वीडियो में मुकमल ॻाल्हि कंदासीं त हिन ड्रामा सीरियल जेके क़िस्तूं हली वियूं आहिनि उन में छा थियो वई, उन खां अलावा नेक्स्ट एपिसोड में छा थींदो उहो बि तव्हांखे मुकमल मक्तल ड्रामा सीरियल जे बारे में ॿुधाईंदासीं। त हलूं था। हिन ड्रामा सीरियल में इंतहाई मज़ेदार सीन अची चुका आहिनि, छाजे करे मक्तल ड्रामा सीरियल नओं ड्रामा आहे ऐं इन जे करे सिंध टीवी ड्रामा इंतहाई मज़ेदार हूंदा आहिनि। तव्हां ॾिठा ज़हर ज़िंदगी ऐं हाय तकरा ड्रामा सीरियल बि इंतहाई सिंध में पॉपुलर आहिनि दोस्तों। हिन वक़्तु नओं ड्रामो लॉन्च कयो वियो आहे जंहिंजो नालो मक्तल आहे। उन में ड्रामा सीरियल में जेको आहे सो हिकिड़ी ड्रामा सीरियल में छोकिरी जो नालो मरियम आहे दोस्तों। जेके कहाणी सॼी जेको आहे हिकु मरियम जे नाले सां ड्रामे में गैरत जे नाले सां आहे। ऐं मरियम कॉलेज में पढ़ंदी, उते उनखे प्यारु थियो ऐं उन खां अलावा उन्हनि जी शादीअ जूं ॻाल्हियूं हली रहियूं, लेकिन बुर्दी छोकिरीअ जो पीउ आहे दोस्तों। ऐं ॿिए तरफ़ छोकिरो पंहिंजी माउ खे मोकिलींदो रिश्ते जे लाइ, लेकिन माउ जेका मरियम जी आहे उहा मुकमल जवाबु ॾेई छॾींदी, चवंदी त मंग थी वई आहे ॿिए पासे ऐं नाले बि थी वई आहे, हाणे इहो रिश्तो कीअं थी सघंदो। त दोस्तों अॻिते हली जेको आहे सो मरियम न मुड़ंदी, फ़ोन ते ॻाल्हाईंदी, पोइ अॻिते सूरत हाल ख़राबु थींदो। अॻिते ड्रामे में इंतहाई घणो झेड़ो शुरू थी वेंदो दोस्तों ऐं ड्रामे में इंतहाई मज़ो अची वेंदो, छाजे करे जो हिन वक़्तु अञा हुनजी ॿी क़िस्त आहे दोस्तों। लेकिन 5, 10, 15 क़िस्त खां पोइ इंतहाई मज़ो ईंदो ड्रामे में ऐं नवां किरदार बि तव्हां ॾिसंदो हिन ड्रामा सीरियल में ईंदा, जेके तव्हांखे हिन वक़्तु ज़हर ज़िंदगी ऐं हाय तकरा ड्रामा सीरियल में तव्हां ॾिसो था। ऐं आईंदे हली अॻिते जेको आहे सो इहे ड्रामा जा अदाकार हिन ड्रामा मक्तल में अची वेंदा ऐं मक्तल खे इंतहाई पॉपुलर कयो वेंदो ऐं सॼो फोकस डायरेक्टरनि जो हिननि जो मक्तल ड्रामा जे मथां आहे। त दोस्तों अगरि तव्हांखे मक्तल ड्रामा किथां सुठो थो लॻे त ड्रामे खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मक्तल ड्रामो तव्हां वधीक ॾिसणु चाहियो था त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं कमेंट्स में पंहिंजो रायो लाज़मी ॾींदा, छाजे करे जो तव्हांजो